अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन और हज़रात। रऊफ़ कंदर जो सलाम क़बूल पवे। सही मुंहिंजा हिकिड़ो हाकिम वक़्तु पंहिंजे सल्तनत में चयोसि, खणी दारुल हुकूमत में चयोसि, मुल्क में चयोसि, पंहिंजे कंहिं शहर में चयोसि त निकितो पंहिंजे रैयत जो हाल ॾिसण जे लाइ, आवाम जो हाल ॾिसण लाइ। राति जे पहर में, सियारे जी राति हुई, सो पंहिंजनि वज़ीरनि सां गॾु निकितो मुआइने ते त मुंहिंजनि माण्हुनि जा हाल छा आहिनि। रस्ते सां वियो पे त ॾिठईं त हिकु जॻह ते रोड जे किनारे ते हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको ईअं मस्तु टाइप नज़र पिए आयो। उहो हिन सियारे जी सख़्तु राति में ॿाहिरि ईअं ई बग़ैर कंहिं छपर छांव जे, कंहिं छत जे लेटियो पियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ी सन्हड़ी चादर अथसि मथां पियल। सो हाकिम वक़्तु परेशान थियो, ॾिठईं त यार हिन एॾे सियारे जी राति में ही माण्हू हिते हिन हाल में आहे। सो हुनखे रहम आयो, पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनई त फ़ौरी तौर ते हिनखे को गरम कंबल वग़ैरह ॾिनो वञे। वज़ीर साहिब चयोसि, हाज़ुर साईं, बिल्कुलु हिनखे असां कंबल पहुचायूं था। माण्हुनि ॿुधायसि त साईं इहो त हमेशह ईअं ई हूंदो आहे ऐं असां त कई सियारनि खां हिनखे ईअं मलंग खे ॾिसूं था पिया त इहो ईअं ई हिन ई हिकिड़ी चादर में हूंदो आहे, इहो त ईअं ई गुज़ारो करे वेंदो आहे। बहरहाल जॾहिं इहा ॻाल्हि उन मलंग जे कननि ताईं पहुती त हाकिम वक़्तु मुंहिंजे लाइ हुकुम ॾिनो आहे त हिनखे गरम कंबल ॾिनो वञे त जीअं इहो फ़क़ीर दरवेश माण्हू जेको आहे सो सीअ खां बची सघे। त ख़ुशि थियो ॾाढो ऐं इंतज़ारु करणु लॻो त ॼाण को न को वज़ीर ईंदो ऐं मूंखे कंबल ॾींदो अची। बहरहाल हाकिम वक़्तु पंहिंजे वज़ीर सां लाओ लश्कर सां गॾु गाॾियुनि में पां पूं कंदा निकिता हलिया विया। जंहिं वज़ीर खे इहो हुकुम ॾिनो वियो त हिनखे गरम कंबल ॾिनो वञे, उनखां मसरूफ़ियत जे करे ॻाल्हि ज़हन मां निकिरी वई। सो उन राति हू उनखे कंबल न पहुचाए सघियो। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह सां हुनखे यादि आयो, वरी त मूंखे ॻाल्हि विसरी वई, मूंखे त पंहिंजे हाकिम वक़्तु चयो त हिनखे त कंबल ॾियणो हुयो। फ़ौरी तौर ते हुन कंबल जो बंदोबस्तु कयो ऐं खणी करे पाण हुन दरवेश वटि वञी पहुतो। उन ई जॻह ते जंहिंमहिल पहुतो त दरवेश हुते न हुजे। माण्हुनि खां पुछियुसि, हिते जेको दरवेश हूंदो हुयो जंहिंसां असां राति मिलिया हुयासीं, उहो केॾांहुं वियो? हुन चयो, साईं उहो त सुबुह असां हिते साजिरी ॾिठोसीं त मुर्दा पियो, मरी वियो। वज़ीर खे ॾाढो ॾुख थियो, तकलीफ़ पहुती त मूं हुनखे न ॾिनो। शायदि जेको आहे सो दरवेश सीए जे करे मरी वियो। पर हुनखे ॾाढो अफ़सोस थियो। साईं मुंहिंजा, छा वाक़ई दरवेश सीए जे करे मरी वियो? उहो आसरे जे करे मरी वियो, उमीद जे करे मरी वियो। जॾहिं हू एॾा सियारा उन हिकिड़ी सन्हड़ी चादर में गुज़ारो करे पियो त उन अलाह जी रज़ा सम्झी उन में गुज़ारो कयो पिए ऐं अलाह ई उनखे उहा ताक़त, भरोसो, यकीन ॾिनो पिए त मां हिन सियारे में, हिननि रातिनि में मां गुज़ारो करे वेंदुसि। उनखे उन चादर में ई गुज़ारण जो यकीन हुयो। उन यकीन जे करे उन चादर में जीअरो रहियो। जॾहिं हुन सां वाइदो कयो वियो त तोखे कंबल था ॾियूं पिया, त हुनखे हिकिड़ो आसरो थी पियो ऐं हुनखे इहो दिमाग़ में त हाणे गरम कंबल ईंदो ऐं उहो गरम कंबल जेको आहे सो मूंखे हिन सियारे जी राति खां बचाईंदो। हुनजो यकीन जेको आहे उहो दरम भरम थी वियो। हिन आसरे ऐं यकीन जे करे उहो माण्हू जेको एतिरनि सियारनि में गुज़र कंदो पियो आयो, जीअरो रहियो पियो, उहो फौत न पियो थिए। उहो हाणे सिर्फ़ु आसरे जे करे ऐं न मिलण जे करे इंतज़ार में फौत थियो। सही ॻाल्हि असांखे सम्झाए थी पई त कॾहिं तव्हांखे मौक़ो मिले कंहिंसां वाइदो कयो त वाइदो निभायो पंहिंजे वक़्त ते।
आसरो कंहिंखे ॾेई करे छॾे न ॾियो, बेआसरा न कयो। आसराई माण्हुनि खे मारींदा आहिनि, आसराई माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदा आहिनि। अॼुकल्ह ॾिसूं पिया असां त सिंध में हर जॻह ते माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि। इन आसिरे में त का इमदाद ईंदी ऐं असांखे मिलंदी, असां गुज़र सफ़र कंदासीं। उहा छत जे सूरत में हुजे, राशन जे सूरत में हुजे, दवाउनि जी सूरत में हुजे, पर उहा इमदाद कंहिं ताईं पहुचे थी, कंहिं ताईं नथी पहुचे। शायदि जेके वीचारा पंहिंजी ज़िंदगियूं विञाए था वेहनि त उहे आसरे में मरी था वञनि। सो आसरो कंहिंखे न ॾियो, जेकॾहिं नथा करे सघूं त आसरो कंहिंखे न ॾियो। वाइदो कंहिंसां न कयो, वाइदो कयो था त निभायो। अलाह ताला असां सभिनी खे वाइदा करे पूरा करण जी तौफ़ीक़ अता करे। आमीन। अल्लाह ने